अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 मई ऐं सैटरडे सुबुह जा थिया आहिनि 9:30। ज़हरा कमु करे हली वई ऐं मुंहिंजो कमु शुरू। मां त ख़ैर शुरू खां ई शुरू करे ई छॾींदी आहियां। हुनजे हूंदे बि फ्रिज मां कुझु थाम ख़ाली करणा हूंदा आहिनि ऐं कुझु न कुझु खीर मलाई ॾही हे हो अहिड़े क़िस्म जा कम किचन जा ख़ासि करे त उहे करे छॾींदी आहियां। एॾी प्यारी हवा थी हले, पर इन प्यारी हवा सां गॾु जेको मिटी आहे न, उन बसि असांखे सफ़ा पुॼाए पूरो करे छॾियो आहे। पर अल्हम्दुलिल्लाह हवा लॻंदी रहे ऐं मिटी असां पाण मिटीअ जा ठहियल आहियूं, घर बि मिटीअ जा आहिनि, सो बसि पाण में मिड़ई ठही वेंदासीं सभई गॾिजी सॾिजी। ऐं उन खां सवाइ हिते इहे दॿो उन ॾींहुं जेको मां फ्रूट में वठी आई हुयमि, मेकओवर जे इंतज़ार में आहे। हिन में ॾाढा कोका किलियूं निकितल आहिनि त इन्हनि खे मूंखे पहिरियों त फिक्स करिणो पवंदो, पर फ़िलहालु मुंहिंजो मूड न आहे हिनखे ठाहिण जो, पर मां वठी आई आहियां। ऐं हा हे वॉल हैंगिंग मां जॾहिं खां हिते हयो आहे, जॾहिं थी ॾिसां मूंखे अनबैलेंस थो लॻे। पोइ जो मां ॾिसां त केॾी वॾी मां मिस्टेक हिन में कई आहे त मूंखे हे 8 पूरियूं रसियूं हणियूं, त मां हेॾा त 8 आहियूं हेॾा 6 आहियूं, 1 2 3 4 5 6 2 इक्वल रसियूं हुयूं मां वटि एक्स्ट्रा। मां चयमि वाह वाह मज़ो थियो। उहे ॿई मां हिनखे हैंग करण जे लाइ ॿधी छॾियूं। उहे इन जो ई हिसो हुयो जेको मां हिन में हयो न आहे। सो अॼु मां हिनखे ज़रूरु ठीकु कंदमि, छो त मां हिनखे ॾिसां थी मूंखे मज़ो नथो अचे। तव्हांखे बि ॾिसण में हाणे लॻंदो, हाणे नोटिस कंदो, तव्हां ॾिसंदो त हे वारो साइड जेको आहे थोरो राइट वारो खुटल थो लॻे, त इनखे कंप्लीट करिणो आहे। ऐं हे हाल आहिनि प्लांट्स जा। हिनखे मां पाणी में हयो हो, मां सोचियो हिन जी रूट्स निकिरंदी, पर न निकिती आहिनि। ऐं पर हे अञा ताईं ताज़ो तवानो आहे माशाल्लाह। सो इहो पियो हुजे, कुझु न कुझु मूंखे हिते बि ठाहिणो हुयो, छो त मां हितां वारो प्लांट खणी जेको हुयो उहो हिन बास्केट में विधो। सो सभु हशाश बशाश आहिनि, इन्हनि खे ॾिसी मां बि त हाणे तव्हांखे ॾेखारियां थी। कल्ह मां ॿी रिलीज़ स्टार्ट कई जेका, त उनजो मां केतिरो कमु कयो आहे। हे आहे कल्ह वारियूं जेको मां कमु कयो, छो त फ्राइडे व्लॉग न ठाहींदी आहियां त पर कम त थींदा हूंदा आहिनि न। सो हे 4 हिन जूं लाइनूं मां ॻंढियूं, हे टोटल 9 थियूं ॻंढिजनि, यानी हिन में अञा 5 ॻंढिबियूं, अॻियां वधाईंदो वञिबो हिनखे। सो माशाल्लाह ॾाढी मां अच्छा कोशिशि कई त ब्लैक जे बजाए ॿिए कंहिं डार्क कलर सां ॻंढियां ऐं रेड जे बजाए कुझु ॿियो हणां। मां उहो रखी ॾिठमि, मूंखे मज़ो न पियो अचे। बसि मुंहिंजे नज़रनि में हे ई जेको आहे जाइ ठाहे वियो आहे, कॉम्बिनेशन ब्लैक ऐं रेड जो हिन मल्टी कलर सां। ऐं रेड हिन में उअं बि घटि आहिनि, हिन में हिकिड़ो हे रेड आहे पीस, हिकिड़ो ॿियो बि आहे बसि। तंहिंजे करे इहो सॼो रेड वरी हिनखे ब्लैक सां गॾु खणी थो बीहे, ऐं ब्लैक वरी हिननि हर स्क्वायर खे जेको आहे हिकिड़ो फ्रेम ठाहे थो बीहे। सो इहो कमु हिते कयो। ऐं कल्ह कुझु फरमाइश बि आई त पंहिंजे लाइब्रेरी कॉर्नर जो वराए असांखे ॾेखारियो नज़ारो। सो हलूं था मथे। मिटी एॾी आहे जंहिंजी हद न आहे, ऐं ज़हरा रोज़ानो सफ़ाई करे थी वञे, डस्टिंग करे थी वञे, पर का बाबा जेका आहे न इंतिहा न आहे। सो हे त कबट असांजे अचण खां पहिरियों हिते ठहियलु हो माशाल्लाह, खूह आहे अंदरि पूरो। हिन जे हूंदे स्टोर रूम खे ठाराइण जी ज़रूरत न हुई, पर जीअं त मां हिकिड़ी 3 दॿे वारी माई आहियां त मूंखे इलाही जाइ खपंदी हूंदी आहे। हे आहे असांजी लाइब्रेरी जो कॉर्नर। सो कल्ह मां हिन जी ॻाल्हि पई कयां त मूं पंहिंजे किताबनि जे लाइ हिकिड़ी शानाइती ऐं हिकिड़ी हसीन ऐं सेफ जाइ ठाराई, पर मां पंहिंजे कपिड़नि जे लाइ कोई कबट न ठारायो। नो प्रॉब्लम, मूंखे फ़र्क़ु बि नथो पए। सो हे मथे जेके हिते पिया आहिनि न, मोस्टली नंढनि ॿारनि जा किताब आहिनि, स्टोरीज़, स्कूल जा न, कोर्स जा किताब मां कोन रखंदी आहियां। स्टोरीज़ ऐं अहिड़े क़िस्म जा एक्स्ट्रा बुक्स। ऐं हे सॼो जेको आहे असांजो साइड, इहो इंग्लिश बुक्स जो आहे, जंहिंमें इलाही पुराणा मुंहिंजे हस्बैंड जा उनजे नंढे हूंदे खां वठी वरी उहा ई ॻाल्हि कयां त स्कूल जा न कलेक्शन किताबनि जी, कोर्स जा किताब कलेक्शन में न रखिबा आहिनि। हिते वरी असांजो हे सॼो जेको आहे उर्दू किताबनि जो आहे पूरो कबट, ऐं हे कबट 3 खाना, हे 2 त स्पेशली सिंधी किताबनि जा। तव्हांखे इलाही हर क़िस्म जा किताब नज़र ईंदा, हर टॉपिक जा। ऐं हिन में मोस्टली डिक्शनरीज़ आहिनि, शाह जो रिसालो ऐं अहिड़े क़िस्म जा नायाब ऐं इंतिहा यूज़फुल किताब। ऐं मथे जेके आहिनि उहे वॾा जर्नल्स टाइप बाइंड थियल बुक्स, मैगज़ीन्स जेके, ऐं उहे रैंडम आहिनि, उन में इंग्लिश उर्दू सिंधी इन मथियनि वारनि में सभु आहिनि। ऐं हे जेके हेठि आहिनि
जिन खे मां शीशा न हणाया उहे इन लाइ न हणाया त उन में हर साइज़ जा नंढा वॾा टाइनी मीडियम उहे किताब अची वञनि। त हे सॼा जो सॼा खाना असांजा माशाल्लाह ईअं भरियल आहिनि। ऐं हिते हिन में पूरी स्टैम्प्स जी कलेक्शन आहे मुंहिंजे हस्बैंड जी, जंहिंखे मां साह सां सांढे रखियो आहे। ऐं हिन में असांजा एल्बम्स आहिनि बेशुमार नंढा वॾा हर साइज़ जा। ही आहिनि कार्ड्स जेके मुंहिंजा ॿार जॾहिं नंढड़ा हूंदा हुआ स्कूल में पढ़ंदा हुआ त असां उन्हनि जे लाइ अहिड़े अहिड़े क़िस्म जी शयूं वठंदा हुआसीं। त हे असां हाणे राजिया जे हवाले कंदासीं इंशाअल्लाह। हिते मुंहिंजी ब्लू पॉटरी जो मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो आहे कि मुल्तान जा आहिनि कि हाला जा आहिनि पर हुजणु ज़रूरी आहे। त इहे सॼा जेके ॿी हेठियां वारा कैबिनेट्स आहिनि इहे ईअं भरियल आहिनि। त इन में ऐं मथे शीशनि वारनि में सिर्फ़ु सेटिंग सां बुक्स रखियल आहिनि। ऐं हा हे बि तव्हां नोट कयो हूंदो त हिननि में नंढी नंढी कलेक्शन मुंहिंजा शौक़ु हीअ असां ॿिन्हिनि जो फ़ोटो खोला नथी कबट। हा हे ॾिसो जो मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि बबुश्का डॉल्स, रशियन डॉल्स ऐं बेशुमार नंढियूं नंढियूं शयूं उमिरि भर में जेके मां जमा कयूं आहिनि। मुंहिंजा ॿार बि मूंखे गिफ्ट ॾींदा रहंदा आहिनि। एतिरे क़दुरु जो मुंहिंजी हिकिड़ी भाइटी बि मूंखे हिकु ॿ दफ़ा गिफ्ट ॾेई चुकी आहे। हे त मां रिसेंटली लाहौर मां वरिता काठ वारा। ऐं हीअ सॼा बॉक्सिस इन में सिपियूं जेके हूंदियूं आहिनि शेल्स उन्हनि जे मथां पेंटिंग थियल आहे। हर खाने में मूं बुक्स जे अॻियां स्पेस एतिरी ठाही आहे त जीअं मां पंहिंजी पसंदि जूं शयूं रखी सघां। हिन में हिकिड़ी केटल आहे जंहिंजे मथां सिलाई मशीन ठहियल आहे। हीअ पूरी केटल जी कलेक्शन। हे मुंहिंजी स्टूडेंट्स मूंखे लास्ट डे ते फ़ोटो गिफ्ट कयो फ्रेम में विझी, जंहिं ॾींहुं मां स्कूल अॼु मुंहिंजी फेयरवेल पार्टी हुई। हे आउल्स मां ठाहिया मुंहिंजा फेवरेट, मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। कैंडल्स आहिनि, मग आहे हिकिड़ो, अलाए छा छा बसि जेको जमा कंदी रहंदी आहियां। सो इहो आहे मुंहिंजो लाइब्रेरी कॉर्नर जंहिंसां मूंखे ॾाढी मोहबत आहे। ऐं मां उन महिल इहो न सोचियो त मां पंहिंजे कपिड़नि लाइ कबट ठारायां। मूं चयो न, मूंखे हिननि किताबनि लाइ हिकिड़ो शानदार कबट खपे ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं असां वटि हिननि किताबनि में न मोस्टली मुंहिंजे हस्बैंड जा बुक्स आहिनि। ऐं मुंहिंजे ॿारनि जा घणो करे सुरांडा जे कमरे में सुगंध पंहिंजा इलाही खणी वई आहे। कुझु हिते कमरे में बि पिया अथसि, अली पंहिंजा इलाही खणी वियो आहे। त हे मतिलबु असांजो हिकिड़ो अणखुट ख़ज़ानो आहे। हे हिते पिया आहिनि, हिननि खे कॾहिं कॾहिं असां खोले हवा ॾींदा आहियूं, सफ़ाई कंदा आहियूं। ऐं डिक्शनरीज़ त तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो त मां अक्सर यूज़ कंदी आहियां, उनखां सवाइ मुंहिंजो गुज़ारो न आहे। त हे आहे मुंहिंजे घर जो मथियों पोर्शन। ऐं हिन पोर्शन जे लाइ पूरी मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे, अलॻि सां हिकिड़ी मथे वारे लाउंज जी वीडियो ठहियलु आहे। हे सुगंध जी एम्ब्रॉयडरी थियल आहे, ह्यूज हिकिड़ी पिक्चर। हे मुंहिंजी कलेक्शन। सो हाणे असां हलंदासीं हेठि वापसि। हे नंढड़े हूंदे जी पिक्चर। हे नंढड़ो ठुल्ह अहिड़ो हुयो जंहिं ते मूंखे इहो ई सुठो पियो लॻे हणणु। मुंहिंजे हस्बैंड जी मुंहिंजी पिक्चर आहे, सुराण, सुगंध, अली, टाइनी तारिक। सो ऐं हिननि खे ॻंढियो मां पाण ई बीड सां। हिननि सभिनीनि मां जॉइंट कयो छो त हिन नंढे नंढे फ्रेम्स जे लाइ एॾा सारा हिते सुराख केरु करे। हेॾा हिकिड़ी मुंहिंजी पेंट थियल हथ जी लालटेन टंगी पई आहे। ऐं हे बि तव्हांजा ॾिठल आहिनि सभिनीनि जा, जेको जेको मां हिते हणंदी आहियां तव्हां सां शेयर थियल आहे। हे मुंहिंजा गुल स्टेप बाय स्टेप चढ़ंदे महिल ॾिसंदा आहियूं त नंढे खां वॾो थींदो वेंदो आहे, ऐं आख़िर में फुल कंप्लीट। ठीकु आहे न। मुंहिंजे ॻोठ जिंदे देरे जी कणिक जा संग जेके हाणे ॾाढा ख़राबु थी विया आहिनि डस्ट में। हिननि खे छॾे बि नथो सघिजे, अगरि हथु लाहे त सॼा दाणा हिन मां छणनि था। त हिनखे बसि मां ईअं ई रहणु ॾिनो आहे। फ़िलहालु मुंहिंजी दिलि नथी भरिजे हिननि मां। ऐं मुंहिंजी हैंड पेंटेड इलाही साल, मां सम्झां थी कोई 20-25 साल पुराणी मां पहिरियों पेंट कई। सो ॾिसो अञा ताईं हले थी। त अहिड़ी तरह सां हे बसि थोरो घणो मां इन करे रिपीट कयमि छो त इलाही सारा नवां माण्हू मुंहिंजे चैनल ते जेके शामिलु थियनि था, त उन्हनि मां घणनि खे हिननि शयुनि जी ख़बर न आहे। उहे घर सजाइण जो ॾाढो शौक़ु आहे। इहा सॼी एम्ब्रॉयडरी हिन भित ते मुंहिंजी ऐं सुगंध जी थियल आहे। 11:15 थिया आहिनि ऐं मां पंहिंजा कुझु कपिड़ा रोज़ानो पाइण वारा धोई हिते अंदरि ई स्टैंड रखियो आहे छो त ॿाहिरि ॾाढी हवा आहे। हिते बार बार किरी पवंदो ऐं उनखां सवाइ हिन ते जेको मिटी ऐं दज़ जो ढेर पवंदो उहो अलॻि। ऐं हिते मां
पंहिंजे हिन वॉल हैंगिंग खे कंप्लीट करे चुकी आहियां। ग्लू अञा आली आहे ऐं हे ॾिसो त हेॾां ॿ अठ आहिनि। हाणे हेॾां ॿ अठ हाणे हैंग करे पोइ तव्हांखे ॾेखारियां थी त ॾिसो त हिन जो बैलेंस कीअं आहे। हाणे ॾिसो मां इलाही ख़ुशि थी थियां छो त हाणे हिन जो बैलेंस पूरो आहे। अठ अठ जेके ॾोरी आहिनि ॿिन्ही पासे आहिनि त हाणे प्रॉपर हिन जो शेप बि जेको आहे नज़र थो अचे। सो तमामु इंट्रस्टिंग ऐं मज़े जो कमु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त अहिड़े कम में शीशे जा या सिरामिक जा मोती न इस्तेमालु कजनि। हिन में प्लास्टिक या वुडन मोती, हिन में मां प्लास्टिक बि यूज़ कया आहिनि ऐं वुडन बि। हिन में तव्हां ॾिसंदव हे इलाही सारा नंढा नंढा प्लास्टिक जा मोती आहिनि ऐं हे वुडन मोती आहिनि त इहे हल्का आहिनि वज़न में, हेवी न थींदा। त शीशे जा ऐं सिरामिक जा जेके ओरिजिनल मोती मैक्रामे लाइ यूज़ कबा आहिनि ठिकर जा, उहे ॻोरा थींदा आहिनि इलाही। सो बहरहाल मां हाणे इलाही मुतमइन आहियां। हाणे हलंदमि थोरी देरि सिलाई करणु। हीअ रिली मुंहिंजी हिते ई खुली पई आहे ऐं मां घणी सिलाई न कंदमि, सिर्फ़ु एतिरो सिबंदमि जेतिरा हे कुझु पीसिस कटियल आहिनि। ठीकु आहे, हे जेके कटियल आहिनि इन्हनि खे सिबी थी वठां छो त पोइ कटिंग करण जो मूंखे टाइम न आहे, वरी लंच बि ठाहिणो हूंदो ऐं बसि एतिरी देरि जी मुंहिंजी सिलाई आहे। त इहो ॻंढे करे पोइ तव्हांखे ॾेखारींदमि। हिते हे 4 रोज़ आहिनि, 1 2 3 4। त इन खां पोइ अलाए केतिरा ऐड थींदा हिन में। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी लाइन बि हिन में ऐड थी सघंदी आहे, पटियूं एतिरियूं आहिनि। सो ॾिसूं था। 12:15 थिया आहिनि ऐं हिन में 2 लाइनुनि जो इज़ाफ़ो थियो। मां सम्झां पई त हिकिड़ी लाइन पटी जेका आहे एतिरियूं हूंदियूं छो त हिकिड़ी हिकिड़ी पटी हिननि जे विच में थी लॻे, वरी हिकिड़ी पटी हीअं बि थी लॻे। ठीकु आहे, सो इहे 6 लाइनूं पूरी थी वियूं, अञा हिन जूं 3 लाइनूं बाक़ी आहिनि। सो अॼु जे लाइ एतिरो ई आहे बसि। हिन खां वधीक कटियल जेके आहिनि पीसिस कोन्हनि, स्क्वायर्स बि इहे रेड ऐं पटियूं बि। हाणे मां कंदमि थोरी देरि रेस्ट, हुन खां पोइ वरी लंच जी तयारी। मां काफ़ी देरि आराम करण खां पोइ हाणे किचन में आयमि ऐं मां पचायां थी खिचड़ी, मुङनि जी दाल ऐं चांवर। सो बिल्कुलु मूड न आहे कंहिं बि बोड़ वग़ैरह खाइण जो। ऐं ॿियो त हाणे लाइट बि हली वई आहे, इन करे इन टाइम में हे कमु थी वेंदो मुंहिंजो। 3 पहिरीअ जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते मां चिकन कढी रखियो आहे। नॉर्मल पाणी में विधो आहे त जीअं डिफ्रॉस्ट थिए। टमाटर सभु धोई छॾियमि, हिन थेलीअ में हुया त मूंखे अंदेशो त ख़राबु न थियनि, इन करे सभु कढी धोई छॾिया आहिनि। बसर पटाटा कढिया आहिनि छो त मंझंदि जो असां चांवर खाधासीं त हाणे असां राति जो मानी पचाईंदासीं। त मानी जे लाइ को बि बोड़ या कढ़ाई या कुझु अहिड़ी टाइप जी शइ हुजणु ज़रूरी आहे। उनखां सवाइ मंझंदि जो मां इलाही निंड करे उथी आहियां त रिली वेड़ींदमि पंहिंजी ऐं हे कपिड़ा मां धोता जेके सुबुह जो इहे वेड़णा आहिनि ऐं उनखां पोइ मां कंदमि कटिंग। ऐं मुंहिंजी कटिंग जी फुल तयारी आहे ऐं मूंखे ब्लैक पटियूं बि कटिणियूं आहिनि, हे रेड जेको आहे हिन मां स्क्वायर्स बि कटिणा आहिनि। सो बसि इहो मुंहिंजो कमु हलंदो रहंदो। फ़िलहालु मां कपिड़ा वेड़ींदमि हिते ऐं हंधि वंधि पंहिंजो ठीकु कंदमि, उनखां पोइ कटिंग कंदमि ऐं चिकन हुते पाणी में विझी आई आहियां जेसि ताईं उहो डिफ्रॉस्ट थिए। सिरण वई आहे मथे वॉक करे लहींदी त वरी कुझु न कुझु मूंखे उहा हेल्प कराईंदी इनशाला। 6:45 थिया आहिनि हिन महिल। कटिंग करे मां रखी आई आहियां ऐं हाणे मां पचायां थी हिते राति जे लाइ बसि मिड़ई कुझु छा चइबो आहे कढ़ाई टाइप, चिकन ऐं पटाटा जी कढ़ाई टाइप। ईअं अजीब अजीब बोड़ मूंखां ईजाद थी वेंदा आहिनि, इलाही सभु कंहिंखां थींदा आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे। ॿुधाइजो ज़रूरु त सम्झ में ईंदो छा कयूं। हलो भला ठीकु आहे, जेके भाॼियूं आहिनि मसाला मिलाए सिलाए असां उन्हनि जो कुझु न कुझु करे वठंदा आहियूं। सो ज़ाहिर मानी सां खाइण जे लाइ त पोइ हाणे बोर ज़रूरी आहे न। चांवरनि सां त असां कुझु बि ड्राई शयूं बि खाई वेंदा आहियूं। इहे हिते भुॼे थो ऐं कटिंग करे मां रखिया आहिनि। उहो हाणे अॼु त कोन सिबंदमि, मुंहिंजो मूड न आहे सफ़ा, ऐं मां उहो सिबंदमि इंशाअल्लाह सुभाणे। बसि कोशिशि कंदी आहियां त टाइम ज़ाया न थिए ऐं जेको आहे वक़्त जो इस्तेमालु थी वञे सही। ज़िंदगी मुख़्तसिर आहे ॾाढी। कोशिशि कजे उनखे पॉज़िटिवली गुज़ारिजे। नेगेटिव सोचूं जेके हूंदियूं आहिनि इंसान खे पाण खे खाई वेंदियूं आहिनि, त नेगेटिव सोचनि खां बचिजे, मसरूफ़ रखिजे पाण खे। त जीअं उन में जेको आहे इंसानु ज़हन जेको आहे न उहो ॾाढो मज़े में हूंदो आहे, पोइ मूंखे कोई सुहिणा ख़्याल न ईंदा आहिनि। सो बहरहाल मां तव्हांखां मोकिलाईंदमि हिन व्लॉग मां। मूंखे अॼु ॿुधाइजो ज़रूरु त अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो। ऐं उनखां अलावा जेको आहे तव्हांजी फरमाइश ते मां शेयर कयमि पंहिंजी लाइब्रेरी जो कॉर्नर बि अॼु वरी नई सही, ठीकु आहे न। तो उहो बि तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। सॼे ॾींहं मुंहिंजी एक्टिविटीज़ तव्हांजे साम्हूं आहिनि। तो ख़ुशि रहो, आबाद रहो, अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तव्हांखां वठां थी इजाज़त। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं।
अलावा ही